नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो में खबर ॾींदा आहियूं। पाकिस्तान फेडरल यूनियन जी सॾ ते कंडीयारो यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां मीडिया वर्करन जी बरतरफिन ऐं सहाफ़िन सां थींदड़ ज़्यादतियुनि, वेज बोर्ड ते अमल न थियण, मीडिया वर्करन खे वक्त सिर पगारूं न मिलण ऐं पगारुनि मां कटौती समेत ॿियनि मसला हल न थियण खिलाफ़ शबीर मला, मीर मुमताज़ मला, अल्ताफ़ सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ कलम धड़नि चयो त सहाफ़ी हक़ सच जो आवाज़ आहिनि। ॾींहों ॾींहुं सहाफ़िन सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो वधी रहियो आहे। सहाफ़ी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहिनि। हक़ सच लिखण ते सहाफ़िन ते कूड़ा केस दाख़िल करे सहाफ़िन खे हरासा करण जी कोशिश कई पई वञे। सहाफ़िन जो पगारूं बंदि करे सहाफ़िन जो मुआशी क़त्ल आम कयो पियो वञे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सहाफ़िन जे मसइलनि जे हल लाइ सरापा एहतिजाज बणियल आहे, पर सरकार सहाफ़िन जा मसइला हल न पई करे। वेज बोर्ड ते अमल न पियो कयो वञे। सहाफ़िन खे वक्त सिर पगारूं न पियूं ॾिनियूं वञनि। सहाफ़िन खे अगवा करे क़त्ल कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त सहाफ़िन जो मुआशी क़त्ल आम बंद करे सहाफ़िन में बेचैनी खत्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।